रिपोर्ट खैरपुर मीरस ब्यूरो चीफ सईद हुसैन शाह जीलानी बोजदार वडा पेटे अलिफ महबूब पैनल ताल के कोट डेजी जी गजानी टीओ मेल ऐं फीमेल में उस्तादन के पेश ईंदड़ दुश्वारिन स्कूल में फर्नीचर बुनियादी सहूलतुन की खोट ऐं एसटीआर ते थियल बदिलनि ऐं बंदि पियल स्कूलनि खे फाल बणाइण लाइ गौर वीचार। खबर मूजिब टीओ मेल ऐं फीमेल ऑफिसुनि में उस्तादन के दरपेश मसइलनि बाबति पेटे अलिफ महबूब पैनल ताल के कोट डेजी जी गजानी गुलाम सरवर तमरानी की सदारत हेठ थी, जंहिंमें इश्तियाक अहमद पहियार मोहम्मद सलेमान सहतो मोहम्मद सच्चल गाहो महबूब अली राजपर उमेद अली तमरानी गुलाम शबीर भट्टी ऐं ॿियनि शिरकत कई। गजानी में ॻाल्हाईंदे उस्ताद अॻवाणनि चयो त केतिरनि ई स्कूलनि में फर्नीचर पीअण जे पाणी समेत ॿियनि बुनियादी सहूलतुनि जी खोट आहे, जॾहिं त ताज़ो एसटीआर पॉलिसी तहत उस्तादनि जी थियल बदिलनि ते बि तहफ़ुज़ात आहिनि। केतिरा ई स्कूल बंदि पियल आहिनि, जिन खे खोलण ऐं फाल बणाइण लाइ असां तालीम खाते जे ऑफिसरनि सां मुकमल सहकार लाइ तयार आहियूं। बोजदार वडा पेटे अलिफ महबूब पैनल पारां उस्तादनि खे दरपेश मसइलनि स्कूल में बुनियादी सहूलतुनि जी फराहमी लाइ थियल गॾजाणी में गॾु नज़र अची रहिया आहिनि।